छा एलियंस धरतीअ ते इंसाननि सां गॾु रही रहिया आहिनि? साइंसदान काइनात में ख़िलाई मख़लूक या एलियंस जी ज़िंदगीअ खे ॻोल्हण जी तमामु घणी कोशिश करे रहिया आहिनि, पर अञा ताईं उन्हनि खे का बि कामयाबी हासिल न थी सघी आहे। पर अमरीकी साइंसदाननि एलियंस जे बाबति हिकु वॾी दावा कई आहे त ख़िलाई मख़लूक या एलियंस अॻु में ई धरतीअ ते रहंदड़ आहिनि। इहा दावा हार्वर्ड यूनिवर्सिटी जे माहिरनि हिकु तहक़ीक़ी मुकाले में कई आहे, जंहिं में चयो वियो हो त मुमकिन आहे त ॿी दुनिया में मौजूदु एलियंस धरतीअ या चंड जे मथाछिरे या हेठीं सतह ते रहंदड़ आहिनि, जॾहिं त फ्लाइंग सासर्स UFOs वग़ैरह उन ॻाल्हि जो सबूत आहे। जो तहक़ीक़ अणॼातल फ़िज़ाई रुझान UAP जे बारे में पिणु वज़ाहत कई आहे, जंहिं जी अञा ताईं सुञाणप न कई वई आहे। उहो टूल फ़िज़ाई शयुनि लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे जिन जी सुञाणप न कई वई आहे ऐं केतिरनि ई खे मञियो वञे थो उहे उॾामंदड़ तश्तरी आहिनि। हार्वर्ड जे माहिरनि UAPKA लाइ फ़िज़ाई बदिरां लफ़्ज़ एनोमैलस इस्तेमालु कयो ऐं हुननि चयो त कुझु क़िस्म जा UAP पाणी जे अंदरि सफ़र करे सघनि था। माहिरनि जे मुताबिक़ उहो मुमकिन आहे त UAPs ख़ामोशीअ सां धरतीअ ते मथाछिरे जे हेठां या चंड जे हेठां या वरी असां सां गॾु इंसानी शिकिल में शोधारी रहनि था। तहक़ीक़ी मुकाले में माहिरनि इंसाननि वटि एलियन जी मौजूदगी बाबति 4 नज़रिया ॿुधाया आहिनि, जिन मां हिकु नज़रियो उहो आहे त शायदि हिकु क़दीम इंसानी तहज़ीब हुई जेका इंतिहाई टेक्नोलॉजी तरक़ी याफ़्ता हुई ऐं कंहिं न कंहिं तरह राज़ में रहंदी हुई। ॿियो नज़रियो उहो बयानु करे थो त टेक्नोलॉजी तौर ते तरक़ी याफ़्ता गैर इंसानी तमदन शायदि ॻुझे तौर ते धरतीअ ते तरक़ी कई हुजे ऐं इंसान जहिड़ी मख़लूक या अणॼातल ज़हीन डायनासोरनि तरफ़ां शुरू कई वई हुजे। टे नज़रिये में चयो वियो त एलियंस ॻुझे तरीक़े सां धरतीअ ते रहनि था, जॾहिं त चोथे नज़रिये मूजिबि धरतीअ ते परियूं ऐं उन जहिड़ियूं मख़लूक मौजूदु आहिनि। पर माहिरनि मूजिबि चोथे नज़रिये खे साइंसदाननि कमज़ोर सम्झी रहिया आहिनि, छो त उन्हनि जो ख़्यालु आहे त धरतीअ ते परियुनि जो को वजूद नाहे, उहो सिर्फ़ इंसान जो वहम आहे त परियूं ज़मीन ते मौजूदु आहिनि। ही तहक़ीक़ी मुकालो आहे, अञा ताईं कंहिं बि साइंसी जर्नल में शाया न थियो आहे। वाज़िह रहे त 2023 ईस्वी में अॻूणे अमरीकी इंटेलिजेंस तज्ज़निगार डेविड ग्रोश दावा कई हुई त अमरीकी हुकूमत उॾामंदड़ जहाज़नि एलियन बाबति तफ़सील लिकाया हुआ। अमरीकी कांग्रेस पारां मुबैना उॾामंदड़ जहाज़नि जे हवाले सां क़ाइमु कयल कमेटी जे इजलास में डेविश चयो त खेसि मुकमल यकीन आहे त अणॼातल फ़िज़ाई वाक़िआ UAP ऐं उन्हनि खे हलाइण वारा गैर इंसानी ऑपरेटर अमरीका जे कब्ज़े में आहिनि। डेविड ग्रोश चयो त मूंखे कुझु ॾहाका अॻु UAP जे मलबे खे हटाइण बाबति मुंहिंजी सरकारी फ़र्ज़नि जे दौरान मूंखे ॿुधायो वियो हो। हुन वधीक चयो त मूंखे मिलियल डेटा जे बुनियाद ते मूं उहे तफ़सील पंहिंजनि आफ़ीसरनि खे बि ॿुधाया। हुन चयो त UAPs बाबति तफ़सील अमरीकी हुकूमत खां न रुॻो अवाम खां पर कांग्रेस खां पिणु रोकिया विया आहिनि ऐं हुन पाण उन्हनि माण्हुनि सां इंटरव्यू कयो आहे जेकी ख़िलाई मख़लूक या एलियंस बाबति पकी ॼाण रखनि था। उन्हनि खे सभु ख़बर आहे पर उहे ख़ामोश आहिनि।